मत्ती अध्याय 13 बिज पोखण वारे किसान जो मिसाल। उन ई ॾींहं ते यीशु उन घर मां निकिरी करे गलील जी झील ते आयो। उहो माण्हुनि खे सिख्या ॾियण जे लाइ झील जे किनारे ते वेठो त ईअं थियो कि संदसि जे चौधारी हिकु वॾी भीड़ इकठी थी वई। सो तंहिं करे उहो ॿेड़ीअ में चढ़ी वञी वेही रहियो ऐं सॼी भीड़ किनारे ते बीह रही। उहो माण्हुनि खे मिसालुनि में ॾाढियूं ई ॻाल्हियूं सेखारण लॻो। जीअं हुन चयईं, हिकु बिज पोखण वारो बिज पोखण निकितो। पोखण जे वक़्तु कुझु बिज रस्ते जे किनारे ते किरिया ऐं पखी अची उन्हनि खे खाई विया। कुझु बिज पथरीली ज़मीन ते किरिया, जिते मिटीअ जे थोरो ई हेठां वॾा पथर हुआ ऐं गहरी मिटीअ जे न हुजण सां जल्दी ई पुखिजी आया। पर जॾहिं सिजु निकितो त उन जी गर्मीअ जे करे उहे पौधा सड़ी विया ऐं गहराईअ में जड़ न पकण जे करे सुकी विया। कुझु बिज कंडेदार झाड़ियुनि में वञी किरिया ऐं झाड़ियुनि वधी करे उन्हनि खे दॿाए छॾियो। पर कुझु बिज सुठी ज़मीन ते किरिया ऐं सुठी फसल ॾियण लॻा। उन्हनि मां कुझु बिजनि त 100 गुणा फसल ॾिनी, किन 60 गुणा ऐं किन त 30 गुणा फसल ॾिनऊं। जेको बि ॿुधो था उन खे सम्झो। मिसालुनि जो मक़सदु। भीड़ जे उतां हली वञण खां पोइ जॾहिं यीशु अकेलो थी वियो त चेलनि संदसि वटि अची करे उन खां पुछियो, तूं माण्हुनि सां मिसालुनि में छो थो ॻाल्हाईं? यीशु उन्हनि खे जवाबु ॾिनो, तव्हांखे स्वर्ग जे राज जे रहस्यनि जी सम्झ ॾिनी वई आहे, पर उन्हनि खे न। छोकी जंहिं वटि बि परमेश्वर जे राज जे रहस्यनि जे सम्झण जी सम्झ आहे, उनखे अञा ॾिनी वेंदी ऐं उन वटि ॾाढी थी वेंदी। पर जंहिं वटि कोन्हे, उन खां उहा बि जेकी उन वटि आहे वापसि वरिती वेंदी। मां इन करे माण्हुनि सां मिसालुनि में ॻाल्हाईंदो आहियां कि उहे ॾिसी करे बि नथा ॾिसनि ऐं ॿुधी करे बि नथा ॿुधनि ऐं न ई सम्झनि था। इन करे माण्हुनि जी अहिड़ी हालति जे बारे में ही यशाया भविष्यवक्ता जी इहा भविष्यवाणी पूरी थी थिए। तव्हां ॿुधंदव त ध्यान सां, पर उनखे न सम्झंदव, ऐं तव्हां ॾिसंदव त ध्यान सां, पर तव्हांखे कुझु न सूझंदो। छोकी हिन देश जे माण्हुनि जा दिलि सख़्तु थी विया आहिनि। इहे उन्हनि माण्हुनि वांगुरु आहिनि जंहिं पंहिंजा कन बंदि करे रखिया हुजनि। इहे उन्हनि माण्हुनि वांगुरु आहिनि जंहिं पंहिंजूं अखियूं ॿूटे छॾियूं हुजनि। अगरि उहे अखियुनि सां ॾिसनि हा ऐं कननि सां ॿुधनि हा ऐं मन सां सम्झनि हा त उहे मूं वटि मोटी अचनि हा ऐं मां उन्हनि जे पापनि खे माफ़ु कयां। यीशुअ पंहिंजे चेलनि खे चयो, धन्य आहियो तव्हां, छोकी परमेश्वर तव्हांखे ॾिसण ऐं ॿुधण ऐं पंहिंजे वचन खे सम्झण जे लाइ मदद कई आहे। मां तव्हांखे सच थो चवां, ॾाढा भविष्यवक्ता ऐं धर्मी माण्हुनि चाहियो कि इहे ॻाल्हियूं जेके तव्हां ॾिसो था उहे बि ॾिसनि पर न ॾिठऊं, ऐं जेके ॻाल्हियूं तव्हां ॿुधो था उहे बि ॿुधनि पर न ॿुधऊं। बिज पोखण वारे मिसाल जो मतिलबु। यीशुअ चयईं, हाणे बिज पोखण वारे मिसाल जो मतिलबु ॿुधो। रस्ते जे किनारे जा किरियल बिज उन्हनि माण्हुनि खे था ॾेखारनि जंहिं वचन त ॿुधो पर उन्हनि जे मतिलब खे नथा सम्झनि। तॾहिं शैतान अची करे उन्हनि जे दिलि में अहिड़ो कमु थो करे कि उहे वचन खे भुलिजी था वञनि। पथरीली ज़मीन ते किरियल बिज उन्हनि माण्हुनि खे था ॾेखारनि जेके वचन खे ॿुधी ओॾीमहिल ई उनखे आनंद सां मञी था वठनि, पर पंहिंजे पाण में जड़ न रखण जे करे थोरे ई ॾींहंनि जे लाइ टिकिया था रहनि। ऐं जॾहिं वचन जे करे उन्हनि खे सतायो थो वञे या जॾहिं उन्हनि जे मथां मुसीबतियूं थी अचनि त ओॾीमहिल ई पोयां था हटी वञनि। कंडेदार जारियुनि में किरियल बिज उन्हनि माण्हुनि खे था ॾेखारनि जेके परमेश्वर जे वचन खे ॿुधनि था, पर जीविका जी चिंता ऐं धन जी लालच उन वचन खे दॿाए थी छॾे ऐं उहे फल नथा खणी अचनि। सुठी ज़मीन ते किरियल बिज उन्हनि माण्हुनि खे था ॾेखारनि जेके वचन ॿुधी करे सम्झनि था ऐं फल था खणी अचनि। कोई 30 गुणा, कोई 60 गुणा ऐं कोई 100 गुणा। जंगली बिज जी मिसाल। यीशुअ माण्हुनि खे इहो बि मिसाल ॾिनो, स्वर्ग जे राज जी भेट ईअं बि करे सघिबी आहे जीअं त हिकु किसान पंहिंजे खेत में सुठो बिज पोखी। हिकु ॾींहुं जॾहिं उन किसान जा माण्हू सुम्ही पिया हुआ त उन जा दुश्मन अची करे उन कणक जे बिज जे विच में जंगली बिज बि पोखे विया। जॾहिं बिजनि मां पौधा निकिता ऐं उन ते कचा अनाज जा दाणा ॾिसण आया त उन वक़्तु जंगली बिज जा पौधा बि ॾिसण आया। इन ते उन किसान जे माण्हुनि अची संदसि खे चयो, हे स्वामी, तूं त पंहिंजे खेत में सुठो बिज पोखियो हुई, त पोइ भला उन्हनि जे विच में जंगली बिजनि जा पौधा किथां आया? इन ते किसान उन्हनि खे चयो, इहो कंहिं दुश्मन जो कमु आहे। तॾहिं उन्हनि संदसि खां पुछो, छा तूं चाहीं थो कि असां जंगली बिजनि जे पौधनि खे वञी करे छिके करे कढी छॾियूं? पर किसान उन्हनि खे चयईं, न, किथे ईअं न थिए कि तव्हां जंगली बिजनि जे पौधनि खे छिके कढण जे वक़्तु कणक जे पौधनि खे बि कढी छॾियो। इन करे फसल जे कटण जे वक़्त ताईं ॿिन्हिनि खे गॾु गॾु वधण ॾियो। पोइ मां फसल कटण जे वक़्तु कटण वारनि खे चवंदुमि,
जंगली ॿिजनि जे पौधनि खे कटे करे उन्हनि जूं गठड़ियूं ठाहियो ताकी उन्हनि खे बाहि में साड़ियो वञे ऐं कणिक खे गोदाम में इकठो कयो। राईअ जे ॿिज जी मिसाल। यीशू उन्हनि खे हिकु ॿियो बि मिसाल ॾिनई। स्वर्ग जो राज राईअ जे ॿिज वांगुरु आहे, जंहिंखे के माण्हूअ खणी पंहिंजे खेत में पोखियईं। उहो सभिनीनि ॿिजनि खां नंढो ॿिज हूंदो आहे, पर जॾहिं उहो ज़मीन में पोखियो वेंदो आहे त उहो वधी करे सभिनीनि पौधनि खां वॾो थी वेंदो आहे ऐं वधी करे अहिड़ो वणु थी वेंदो आहे जंहिंमें पखी अची करे उन्हनि जी टारियुनि ते घोंसला ठाहींदा आहिनि। खमीर जो मिसाल। यीशू उन्हनि खे हिकु ॿियो बि मिसाल ॾिनई। स्वर्ग जो राज खमीर वांगुरु आहे, जंहिंखे कंहिं स्त्रीअ खणी अटे सां भरियल वॾे थाल में मिलायईं ऐं ईअं थियो कि उहो खमीर सॼे अटे में फैलिजी वियो। मिसालुनि जो इस्तेमालु। यीशूअ इहे सभु सिख्याऊं भीड़ खे मिसालुनि में ॾिनई। उहो माण्हुनि खे सिख्या ॾियण जे वक़्तु सदाईं मिसालुनि जो ई इस्तेमालु कंदो हो, ताकी जेको वचन भविष्य वक्ता जे द्वारा चयो वियो हो उहो पूरो थिए। मां मिसालुनि में ई माण्हुनि खे सिख्या ॾींदुमि। मां उन्हनि ॻाल्हियुनि खे जेके जगत जी शुरूआति खां वठी गुप्त आहिनि प्रगट कंदुमि। जंगली ॿिज जी मिसाल जो मतिलबु। जॾहिं यीशू भीड़ खे छॾे करे घर में आयो त संदसि जे चेलनि उन वटि अची करे वेनती कई, हे गुरु, असांखे खेत जे जंगली ॿिज जे मिसाल जो मतिलबु सम्झाए। सो यीशू उन्हनि खे हिन मिसाल जो मतिलबु सम्झाइण लॻो। जंहिं सुठो ॿिज पोखियो उहो माण्हूअ जे पुट खे थो ॾेखारे, खेत संसार खे थो ॾेखारे। सुठो ॿिज उन्हनि माण्हुनि खे थो ॾेखारे जेके परमेश्वर जे राज जा ॿार आहिनि। जंगली ॿिज उन्हनि माण्हुनि खे थो ॾेखारे जेके शैतान जी राह ते हलंदा आहिनि। उहो दुश्मन जंहिं जंगली ॿिज पोखियो उहो शैतान खे थो ॾेखारे ऐं फसल खे कटण जो वक़्तु इन संसार जे अंत खे थो ॾेखारे ऐं कटण वारा मज़ूर स्वर्गदूतनि खे था ॾेखारनि। जीअं जंगली ॿिजनि जे पौधनि खे बाहि में साड़ण जे लाइ गठड़ियूं ॿधियूं वेंदियूं आहिनि, उअं ई संसार जे अंत में थींदो। माण्हूअ जो पुटु पंहिंजनि स्वर्गदूतनि खे मोकिलींदो ऐं उहो पंहिंजे राज मां उन्हनि खे जेके पाप करण जो कारण था ठहनि ऐं पापियुनि खे इकठो कंदा ऐं उन्हनि खे बाहि जी भठीअ में फिटो कंदा, जिते उहे रोईंदा ऐं ॾंद पीसींदा। पर धर्मी माण्हू पिता परमेश्वर जे राज्य में सिज वांगुरु चमकंदा। जेको ॿुधो था उनखे सम्झो। लिकियल खजाने जी मिसाल आहे। स्वर्ग जो राज उन खजाने वांगुरु आहे जेको खेत में दफ़न कयल आहे। इहो खजानो कंहिं माण्हूअ खे मिलियो त उन खजाने खे उन ई खेत में वापसि दफ़नाए छॾियईं ऐं पोइ उन आनंद जे मारे वञी पंहिंजो सभु कुझु विकिणे करे उहो खेत ख़रीद कयईं। क़ीमती मोतीअ जी मिसाल। ईअं ई स्वर्ग जो राज इन वांगुरु आहे कि जीअं कोई वापारी सुठनि मोतियुनि जी ॻोल्हा में आहे। जॾहिं उनखे ॾाढो क़ीमती मोती मिलियो त उन वञी पंहिंजो सभु कुझु विकिणे करे उन मोतीअ खे ख़रीद कयईं। ॼार जो मिसाल। स्वर्ग जो राज मछलियुनि खे पकड़ण जे लाइ समुंड में विधल उन ॼार वांगुरु आहे जेको हर क़िस्म जूं मछलियुनि खे पकड़े आयो। जॾहिं उहो ॼार मछलियुनि सां भरिजी वेंदो आहे त पोइ मछुआरा उनखे किनारे जी तरफ़ खिचे ईंदा आहिनि ऐं उन खां पोइ वेही करे ॼार मां सुठियुनि मछलियुनि खे त टोकरियुनि में इकठो कंदा आहिनि, पर किनियुनि मछियुनि खे फिटो करे छॾींदा आहिनि। उअं ई संसार जे अंत में थींदो। स्वर्गदूत अची करे दुष्ट माण्हुनि खे धर्मियुनि माण्हुनि खां अलॻि कंदा ऐं उन्हनि खे बाहि जी भठीअ में फिटो कंदा, जिते उहे रोईंदा ऐं ॾंद पीसींदा। झूनी ऐं नई सिख्या जी अहमियत। यीशूअ पंहिंजे चेलनि खां पुछईं, छा तव्हां इहे ॻाल्हियूं सम्झव? उन्हनि संदसि खे चयो, हा प्रभु। यीशू उन्हनि खे चईं, हर हिक खे जंहिंखे मूसा जे नियमनि जो ज्ञान आहे ऐं जेको हाणे स्वर्ग जे राज जो चेलो बि ठहियो आहे, उहो घर जे उन स्वामीअ वांगुरु आहे जेको पंहिंजे गोदाम मां नई ऐं झूनियूं शयूं कढंदो आहे। नासरत नगर में यीशूअ जो निरादर। जॾहिं यीशू इहे मिसालूं ॿुधाए चुको त हुतां हली वियो ऐं पंहिंजे नगर नासरत में आयो। उते उहो यहूदियुनि जे प्रार्थना घर में वियो ऐं उन्हनि खे सिख्या ॾियणु लॻो। इन ते उहे ताजुब करे हिक ॿिए खे चवणु लॻा, इनखे इहो ज्ञान ऐं चमत्कार करण जी सामर्थ किथां मिली आहे? छा हे उहो ई सूथार जो पुटु कोन्हे? छा इन जी माता जो नालो मरियम, इन जे भाउरनि जो नालो याकूब, यूसुफ, शमून ऐं यहूदा कोन्हे? छा हिन जूं सभु भेनरूं असांजे विच में न रहंदियूं आहिनि? त पोइ भला इनखे इहो सभु किथां मिलियो आहे? इन करे उन्हनि यीशूअ खे ठुकराए छॾियो। पोइ यीशू उन्हनि खे चयो, कंहिं बि भविष्य वक्ता जो पंहिंजे नगर ऐं पंहिंजे घर खे छॾे करे ॿियो किथे बि निरादर न थींदो आहे। उन्हनि जे अविश्वास जे करे यीशू उते थोरा ई सामर्थ्य कम करे सघियो।